अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अमन अमान जी सूरत हाल केतिरनि सालनि खां ख़राबु आहे। न सिर्फ़ु कराची पर सॼी सिंध में अमन अमान जी सूरत हाल हिन वक़्त ताईं ठीकु न थी सघी आहे। इंसानी हक़नि जी कमीशन पंहिंजी हिकु रिपोर्ट में ॼाणायो आहे त सिर्फ़ु कराची में सरासरी तौर ते रोज़ 8 खां 9 माण्हू क़त्ल कया वञनि था। तोड़े जो बदमनी केस जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में बि केतिरियूं ॿुधणियूं थी चुकियूं आहिनि। ताज़ो पीपी जे जनरल सेक्रेटरी चयो आहे त कराची जेको बदमनी मामिलो आहे या लियारी जो जेको बदमनी जो मसइलो आहे उहो सियासी न पर इंतज़ामी आहे या इनखे सिंध हुकूमत ख़िलाफ़ हिकु साज़िश पिणु करार ॾिनो आहे। इहा कहिड़ी साज़िश थी सघे थी? सॼी सिंध कराची समेत सॼी सिंध में अमन अमान जी सूरत हाल हिन वक़्त ताईं छो ठीकु न थी सघी आहे? हिन जा कहिड़ा सबब आहिनि? हिन ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां स्टूडियो में PPMP डॉक्टर सोराब सरकी मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी डॉक्टर साहिबु, तव्हां टाइम कढी प्रोग्राम में आया। डॉक्टर साहिबु, पहिरीं त इहो ॿुधायो त अमन अमान जी सूरत हाल केतिरनि सालनि खां ख़राबु आहे? रुॻो कराची खे फोकस न कंदासीं, असां सिंध जे कुझु सॼे सिंध में जेके मसइला आहिनि नंढनि शहरनि में अमन अमान जे हवाले सां उनखे बि डिस्कस कंदासीं त छो कहिड़ा सबब आहिनि जो अमन अमान जी सूरत हाल ठीकु न थी सघी आहे? सभ खां पहिरियों त इहो ई आहे त जेकी एडमिनिस्ट्रेटिवली जेकॾहिं स्ट्रिक्ट पॉलिसी हुजे कंहिं बि गवर्नमेंट जी, माने विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन उन जे ख़िलाफ़ु एक्शन थियणु खपे। जेको बि माण्हू कंहिं बि क़िस्म जे ॾोह में शामिलु हुजे, डायरेक्ट या इनडायरेक्ट वे में थिए। ईअं थो त पहिरियों को अहिड़ो टाइम हूंदो त जेके बि वॾेरा या मोतबर हूंदा उहे जेके ख़बर पवंदी त को ॾोहारी आहे त उन खे नफ़रत जी निगाह सां ॾिसंदा हुआ ऐं उन जे ख़िलाफ़ कार्रवाई कराईंदा हुआ ऐं क़तई तौर ते कंहिं बि हिसाब सां उन जी कंहिं बि क़िस्म जी का बि मदद न कंदा हुआ। हाणे ईअं थियो आहे कुझु सालनि में नज़र अचे थो जेके आहिनि वॾेरा इन्फ्लुएंस वारा माण्हू, उहे माना कंहिं पार्टियुनि में आहिनि, कंहिं ॿिए हवाले सां, उहे कंहिं न कंहिं हवाले सां मुंहिंजे ख़्याल में जेके अहिड़े क्राइम में माण्हू इन्वॉल्व आहिनि उन्हनि जी कंहिं न कंहिं तरीक़े सां उन्हनि जी मदद थिए थी। उनमें मदद थिए थी। हथियारबंद विंग्स जो जेतिरो ताईं तालुक़ु आहे न, उहो हथियारबंद विंग्स जो तालुक़ु आहे कराची वारे मैटर सां। अंदरूनी सिंध हिकिड़ो जीअं आहे क्राइम, जीअं चोर धाड़े डाकू रैंसम जे हवाले सां उहो, पर ॻाल्हि आहे त उहे जॾहिं माण्हू मतिलबु खणनि था त पोइ छाकाणि त मां ईअं सम्झां थो त गवर्नमेंट जी उहा जेके आहे मज़बूत रिट न आहे, मजबूर थी करे माण्हू जेके आहिनि वॾेरा जागीरदार सरदार या वरी कुझु उन्हनि जा बाक़ाइदे ईअं सम्झो त हिकु हाणे त इहो हिकिड़ो इंडस्ट्री जी हैसियत इख्तियार करे वियो आहे। चंद माण्हू आहिनि जेके हथियारबंद विंग्स जो जेको मामिलो आहे पार्टियुनि जी हद ताईं सिर्फ़ु कराची में आहे, कीअं आहे? कहिड़ी कहिड़ी पार्टियुनि जा नाला बि नॉमिनेट थी चुका आहिनि, पोइ छो उन्हनि में हथियारबंद विंग्स न थियूं? सुप्रीम कोर्ट में इहो मैटर आयो, उहो सॼो माने क्लियर आहे। उन में काफ़ी जेको आहे मां सम्झां थो त उन ते क्लियर आहे। उन जे ख़िलाफ़ बि जेके पार्टी में सियासत वारी जेकी आहे अंसर सियासत में तशद्दुद वारो, इहो वॾो ख़तरनाक आहे। उन में ईअं थिए थो, तव्हां पाण ॾिठो आहे ऐं इहो जेको आहे मुख़्तलिफ़ पार्टियुनि में इहे नज़र बि अचे पियो ईअं, ऐं बाक़ाइदे सुप्रीम कोर्ट बि ऑब्ज़र्वेशन ॾिना आहिनि। उनखे बहितर इहो आहे त पॉलिटिकल पार्टीज़ त जेके आहिनि उहे इंतिज़ाम संभालींदियूं आहिनि ऐं अमन अमान बहाल कंदियूं आहिनि ऐं अवाम सॼो डिपेंड कंदो आहे पॉलिटिकल पार्टीज़ ते। ख़ुदा न ख़ासा ऐं उन में ई पार्टीज़ में ई जेकॾहिं कातिल पैदा थी वञनि त पोइ माण्हू। अच्छा, छा सियासी पार्टियुनि में तशद्दुद जो अंसर मौजूदु आहे? हिते त नज़र अचे थो। जेके बि असां त मां त पाण 20 सालनि खां वठी असेंबली में रहियो आहियां। मां सिंध असेंबली में सुबुह जो जेके बि मां ख़ासि तौर ते जॾहिं वेंदा आहियूं त पार्टियुनि जा कुझु माण्हू उथी बीह करे बीहंदा आहिनि त असांजा हे वर्कर मरी विया। विच में ANP तव्हां बि ॿुधंदा हुए, MQM हुननि जा चवंदा आहिनि असांजा मरी विया, हुनजो यको इहो हले थो। हाणे उन में ईअं बि थी सघे थो त मुमकिन आहे त जेके माण्हू सभु जेके मरनि था उहे ईअं बि न आहिनि त मतां इन बेसिस ते मरनि था त पार्टी बेसिस ते मरनि था को, या जेको आहे उहो जेको पार्टी वारो तशद्दुद आहे ज़ातियात ते मरे थो। ईअं त हिते त ईअं ई थियो आहे। असां ॾिठो आहे सिंध हुकूमत जेका गवर्नमेंट जी पोयां जेके 5 साल आहे उन्हनि में बि अमन अमान जी सूरत हाल ख़राबु हुई। उनखे बि जेका गॾियल हुकूमत हुई, केतिरियूं पार्टियूं हुकूमत में शामिल हुयूं, तॾहिं बि इहो मसइलो हल न थी सघियो। छा वजह हुई? एक्चुअली मसइलो इहो आहे न, इहो 88 खां वठी तव्हां पाण ॾिसो न, 88 खां वठी इहो मसइलो शुरू खां वठी आहे। हिते हिकिड़ी नंढड़ी छोकिरी जो एक्सीडेंट थियो कराची में 86-87 में शायदि, तव्हां उतां इहो तशद्दुद शुरू थियो आहे, वायलेंट शुरू थियो आहे।
एक्सीडेंट थियो बस कुचले वई पोइ उन खां जो शुरू थियो आहे त इहो मुतवातिर कॾहिं घटि थियो आहे कॾहिं वधीक थियो आहे पर इहो कंटिन्यूसली यको रहियो आहे। सभु इन ते कंट्रोल न थियण जी वजह कहिड़ी आहे? हाणे तव्हां ॾिसो त छा इहा ज़्यादती कोन्हे त कराची में 8 खां 9 माण्हू डेली जेके आहिनि से क़तल कया वञनि था। उहो मुख़्तलिफ़ ज़रूरी न उन्हनि जो तालुक़ु सियासी पार्टियुनि सां, आम माण्हू बि आहे, रिक्शा हलाईंदड़, पोरियत आहे, जिन जा लाश अंदरूनी सिंध वञनि था। बिल्कुलु सही चओ था, उन ते कंट्रोल थियणो खपे ऐं इहा हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे ऐं उन में जेके आहिनि साफ़ सुथरा ऑफिसर मेरिट ते रखनि ऐं उन जो बाक़ाइदे उन ते कंट्रोल थी सघे थो जेकॾहिं सही तरीक़े सां तइ ताईं पहुचे करे उन में पॉलिटिकल विल हुजे ऐं केर बि हुजे कंहिं बि पार्टी जो माण्हू हुजे उनखे कंहिं बि सूरत में स्पेयर न कजे। जेकॾहिं का ख़बर पए त पोइ इंशाअल्लाह ताला बिल्कुलु 100% अमल थी सघे। कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि सिंध हुकूमत खे फौरी तौर ते? फौरी तौर ते त बात चवां थो, फौरी तौर ते मेरिट ते जेके साफ़ सुथरा माण्हू जेके आहिनि माना जंहिंजी सुठी आहे साख़्त उहा माण्हू उहे रखिया वञनि ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इन कंहिं बि मामले में इन में पॉलिटिकल कंप्रोमाइज़ न थिए। अॻ में त कोशिशि इहा कजे त हिते कराची बेस्ड जेके ऑल पार्टीज़ जेके आहिनि उन्हनि खे सभिनी खे घुराए करे हिकिड़ी पाण ऑल पार्टीज़ कराची जे अमन अमान जे लाइ हिकिड़ी ऑल पार्टीज़ मीटिंग घुराए करे ऐं पोइ सभिनी खां इहा वठे फ़ैसिलो त वाह हाणे असां कंहिं बि माना न पार्टी खां बालातर थी करे असां एक्शन खणंदा। पॉलिटिकल कंप्रोमाइज़ तव्हां चयो जेको आहे सो न थियणु घुरिजे, छा पॉलिटिकल कंप्रोमाइज़ थियणु इन मसइले जे हल न थियण जो सबबु रहियो आहे? बिल्कुलु ज़ाहिर आहे, तव्हां पाण ॾिसो न जेकॾहिं माण्हू लिव इट कंदो ऐं कंप्रोमाइज़ कंदो ऐं माण्हुनि खे जेको हिकिड़ो माण्हू कातिल हूंदो उहो मिली वरी जेको आहे उहो घुमंदो वधंदो। कंहिं कंप्रोमाइज़ पीपल्स पार्टी कंप्रोमाइज़ कयो गुज़िरियल 5 सालनि में या हाणे बि अञा ताईं कंप्रोमाइज़ करे पई? पीपल्स पार्टी ॾिसो न ॻाल्हि इहा त कॾहिं कॾहिं प्रॉब्लम ईअं थींदो आहे त हाणे जेके माण्हू पार्टियूं आहिनि उहे पार्टियूं बि उन में हुकूमत में बि गॾु हुजनि थियूं पर बहितर इहो तरीक़ो इन जो इहो आहे त जेके ख़ुदा न ख़ास्ता जंहिं बि पार्टी में वायलेंस आहे वायलेंस वारी विंग आहे उहा माण्हुनि में अवेयरनेस अचणु खपे। पार्टियुनि खे बि सोचणु खपे त जेके माण्हू जेके आहिनि जेके क्रिमिनल आहिनि या जेके अहिड़े माना इन्वॉल्व आहिनि अहिड़ी एक्टिविटी में उन्हनि खे हथ न रखनि। इहो वायलेंस पार्टियुनि मां कीअं ख़तमु थींदो? पार्टियूं छो नथियूं तहरुक वठनि? सुप्रीम कोर्ट बार बार चई चुकी आहे त पंहिंजी पार्टियुनि मां हथियारबंद विंग्स खे ख़तमु कयो वञे। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल छो न पियो थिए? अमल थियणु खपे, सुप्रीम कोर्ट इन ते अमल कराए ऐं उन ते ऑब्ज़र्वेशन क्लियर कट उहे ॾे त कहिड़ा आहिनि पार्टियूं या कंहिंजे ख़िलाफ़ु उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑब्ज़र्वेशन ॾे ऐं इहो त कंहिं बि सूरत में कहिड़ो बि माण्हू जेको आहे इंसान उहो क़तई तौर ते कंहिं बि चाहे पार्टी सां हुजे न हुजे पढ़ियल लिखियल सुलझियल माण्हू इहो क़तई तौर ते इहो बर्दाश्त न कंदो त को क़तल गारतगिरी वारी सियासत हुजे। उन में त नुक़सान ई नुक़सानु आहे, हिकिड़े इंसान जो क़तल पूरी इंसानियत जो क़तल आहे। ऐं उहो हाणे तव्हां वारी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। मां हाणे जॾहिं असेंबली हुई त उन में मां इहा ॻाल्हि कई, मां पाण इहा ॻाल्हि कई आख़िरी तक़रीर में मां जो हालत ॾाढी ख़राबु थी वई आहे ऐं इहो रवैया ख़तमु थियणु खपेनि। ऐं हिंदुस्तान में मां इहो मिसाल ॾिनो त ज़ाल मुड़ुसु पाण में हिकिड़ो पार्टी जो चीफ मिनिस्टर रहियो आहे त हिकिड़ी लीडर ऑफ द अपोज़िशन रही आहे। ज़ाल मुड़ुसु पाण में गॾु रही करे सियासत करे सघनि था। ऐं मां पंहिंजो पाण मिसाल ॾिनो त मुंहिंजो भाउ वॾो सरदार ज़ुल्फ़कार ख़ान सरकी फंक्शन लीग मां बीठो, मां पीपल्स पार्टी मां, असां ॿई हिक ॿिए जे मुक़ाबले में इलेक्शन विड़ी करे आया आहियूं। हाणे असां अलाह पनाह ॾे त पाण में जेको आहे पाण में वायलेंस कयूं विढ़ूं बहितर आहे, बसि ठीकु आहे इलेक्शन थी वई। इहा पीपल्स पार्टी जी कोताही न हुई? गुज़िरियल 5 सालनि में बि तव्हां वटि मैंडेट रहियो, हाणे बि सिंध में तव्हांजी हुकूमत आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पर पोइ बि अमन अमान जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी थी वञे। कराची जा केतिरा इलाइक़ा नो गो एरियाज़ आहिनि, टारगेटेड ऑपरेशन बि थिया हुआ पर उन्हनि जो को बहितर नतीजो साम्हूं न अची सघे। एक्चुअली मसइलो इहो आहे त पोइ सरकार जेकी आहे उन में त हाणे सभु धुरियूं गॾु हुयूं ऐं उन्हनि खे गॾु खणी बि तव्हां हलियो न। हा उहा सही ॻाल्हि आहे तव्हांजी, पर उन में बहितर थियणु खपे न थी या जेको टाइम गुज़रियो। पर हिन वक़्तु वरी हाणे सिचुएशन ई वरी ॿी आहे। कहिड़ी सिचुएशन? उहा इहा आहे त तव्हां पाण ॾिसो था त जेको बि हाणे माना IG आहे, चीफ मिनिस्टर पाण उन में सिंध असेंबली में तक़रीर कई, IG ऐं उन सां गॾोगॾु चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया जेके वॾा ऑफिसर आहिनि DG रेंजर्स उहे मर्कज़ लॻाईंदो। मां इहो चवां थो बीइंग हिकिड़ो पॉलिटिशियन, इहो जीअं आहे हिकिड़ो आइनी क़ानूनी हिकिड़ो हक़ु आहे सिंध गवर्नमेंट जो, ऐं सिंध गवर्नमेंट खे इन शइ में फ्री हैंड ॾियणु खपे ऐं उहा ई मतिलबु ज़िम्मेवार थींदी। ऐं इंशाअल्लाह ताला जेकॾहिं सिंध गवर्नमेंट खे फ्री हैंड ॾींदा
गुज़िरियल 5 सालनि में त तव्हां फ्री हैंड हो न, मर्कज़ में बि तव्हांजी हुकूमत हुई, सूबनि में बि तव्हांजी हुकूमत हुई, तॾहिं त इहे इशूज़ इहे मामला न हूंदा। हाणे जॾहिं मर्कज़ में तव्हांजी हुकूमत न आहे त तव्हांखे DG बि पंहिंजी मर्ज़ी जो खपे, IG बि, इहो कीअं ॿिठो ईअं तव्हांजो मौक़िफ़ छो आहे? ॿिठो मौक़िफ़ न आहे। तव्हां हाणे जेकी आहे सूरत हाल उहा न आहे जेकी पोएं 5 सालनि में सूरत हाल, उन में MQM बि हुई, ANP बि हुई। ANP त हाणे असेंबली में आहे कोन, MQM बि हुकूमत में न आहे। उन में तव्हां हिकिड़ी पार्टी खे उन पोएं 5 सालनि जो ज़िम्मेवार नथा ठहिराए सघो। माने जेके बि पार्टियूं हुयूं सभु स्टेक होल्डर हुयूं। जेकॾहिं हाणे हिन टाइम ते तव्हां पाण ॾिसो त हुकूमत असांजी हुई, पर उन में हुकूमत में जेके सभु हुया न, उन में MQM बि हुई, सभु हुई। उहा तव्हां सिर्फ़ु पीपल्स पार्टी ते पोएं सरकार जी ज़िम्मेवारी माण्हू नथो ॾेई सघे। मां हिकिड़ी मां तव्हां गुज़ारिश कयां त हिन वक़्तु जेकी आहे प्योरली पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जेकॾहिं फ्री हैंड ॾिनो वञे हिन टेन्यूअर में, पोइ बि जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिं बि तरीक़े सां अमन अमान बहाल कराइण में कामयाबु न थी वञे त पोइ ज़ाहिर आहे उनजो माण्हू उनजो रिएक्शन थींदो, ऐं सिंध में पीपल्स पार्टी खे बि नुक़सानु थींदो। छाकाणि फ्री हैंड न ॾिनो वेंदो, उते IG खे मॉनिटर कंदा, हीअं कर। मिसाल चीफ मिनिस्टर जे चवण ते ख़ुदा न ख़ास्ता SP न लॻंदो, हू त मथां IG पंहिंजी मर्ज़ी ते हणी छॾींदो, सेक्रेटरीज़ न लॻंदा, त हे त पोइ हिकिड़ी कंसंट्रेशन। पोएं गवर्नमेंट में तव्हांजी हुकूमत सां बि हुयूं त सियासी बुनियादनि ते भर्तियूं थियनि थियूं, पुलिस में बि घणी सियासी मुदाख़लत आहे, इन करे बि अमन अमान क़ाइमु नथो थी सघे। वरी हाणे तव्हां पाण इहा शिकायत कयो त मुदाख़लत आहे। मां त बिल्कुलु इहा ॻाल्हि हाणे ई चवां थो त जेकॾहिं का बि पोस्टिंग थिए, ख़ासि करे जेको आहे इन में अमन अमान जे सां केर बि हुजे, चाहे केर बि हुजे, त उनखे कंहिं बि सूरत में स्पेयर न कजे। जेकॾहिं अमन अमान जे मामले में कंहिं बि मतिलबु सियासी माण्हू मुदाख़लत कई, तव्हां मिसाल जेको आहे उनखे पंहिंजो जीअं असां वटि चवंदा आहिनि जीअं उन्हनि जो बकरियुनि जो धनार तव्हां बगड़ करे छॾियो। हे त जेको आहे चीफ एग्ज़ीक्यूटिव जेको बि हूंदो आहे सूबे जो या हुकूमत हूंदी आहे, उहा ज़िम्मेवार हूंदी आहे। उहा ई जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ा फ़ैसिला करे, जेकॾहिं माण्हुनि खे जेके इन क्रिमिनल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहिनि, उन्हनि खे कुझु सियासतदान या को वॾेरा इन्फ्लुएंस वारा उहे छॾाइनि, त उन्हनि खे त अञा जेको आहे मज़बूत थींदा। मतिलबु हिकिड़ी शइ थिए सिंध में, या तव्हां पाण ॾिसो त 1990 में नवाज़ शरीफ़ जी सरकार हुई, 1990 में उन्हनि सख़्ती कई। जेके बि पथारीदार आहे, क्रिमिनल माण्हू आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु पोइ तव्हां अमन अमान थी वियो। सॼी राति जो माण्हू नवाज़ शरीफ़ जी मां ॻाल्हि कयां थो, त हाणे बि जेकॾहिं हिते ख़ासि करे सिंध में जेकॾहिं सख़्ती करे कई वञे ऐं पूरे सिंध में सुठा ऑफिसर लॻाया वञनि, कंहिं बि सूरत में कंहिं बि क्रिमिनल माण्हू जी कोई मदद न करे, बिल्कुलु अमन अमान। डॉक्टर साहब 5 सालनि में तव्हां कहिड़ो अमन अमान क़ाइमु कयो? हाणे तव्हां चओ था त असांजी मर्कज़ में हुकूमत कोन्हे, इन जे करे असांखे इख़्तियार कोन्हनि, फुल फ्री हैंड कोन्हे को। गुज़िरियल 5 सालनि में तव्हां फुल फ्री हैंड हो न, मर्कज़ में बि तव्हां हो, सूबनि में बि तव्हां हो, तॾहिं बि इहा सूरत हाली। हाणे त 8 खां 9 10 माण्हू मरनि था, तॾहिं त 14 खां 15 माण्हू जेके आहिनि डेली टारगेट थिया पिया। 11-12 हज़ार खां वॾो अंग आहे जेके कराची में गुज़िरियल 5 सालनि में जेके आहिनि से माण्हू मौत जो खाज बणिया आहिनि। मां त उहा ई ॻाल्हि कयां थो न, त उन टाइम ते बि जेकॾहिं सही तरीक़े सां एडमिनिस्ट्रेटिवली स्टेप्स वरिता वञनि। हा, कंहिंजी ज़िम्मेदारी, कंहिं न वरिता हुए जेके मतिलबु हुकूमत जंहिंजी हुई, पीपल्स पार्टी MQM ANP सभिनी जी, उन्हनि खे त तव्हां शामिल कयो न, उन्हनि खे त मफ़ाहिम जे नाले ते नाले ते कयो, त मक़सदु आहे त उन में तॾहिं बि सभु पार्टियूं गॾु हुयूं, तॾहिं बि अमन अमान जी सूरत हाल एतिरी ख़राबु हुई। हाणे तव्हां अकेला आहियो, हाणे बि तव्हां चओ था त असांखे फुल फ्री हैंड कोन्हे को। एक्चुअली हिते कराची जो जेकी सूरत हाल आहे न, कराची खे तव्हां उन सॼे सिंध वारे कॉन्टेस्ट में न वठो। हिते 2-2.5-3 करोड़ जी आबादी आहे, तव्हां पाण सम्झो था। उन में खोड़ अहिड़ा इशूज़ आहिनि जेके पाण ज़ाती जहिड़ा आहिनि, ख़ुदा न ख़ास्ता जेको अंदरूनी सिंध फ्रंटियर में कंहिंजो जहिड़ो आहे। हिते इहा हिकिड़ी माना हिकु ईअं सम्झो त हिकिड़ो बहानो मिली वियो आहे माण्हुनि खे, जंहिंजी पंहिंजी का ज़ाती को जहिड़ो आहे, हिते अची करे उनखे उतो माना कोई माण्हू खे माराए छॾे त पोइ उहो टारगेट किलिंग में हलियो थो वञे। आमतौर ते घणो करे तव्हां पाण ॾिसो त हिते क़तल थियो त कंहिंजो ज़मीन जो जहिड़ो आहे उहो बि इन में थिए थो। सभिनी क़तलनि खे इन ज़मरे में न सभिनी खे न। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब, PP पारां वफ़ाक़ी हुकूमत जी जेका रिपोर्ट आई, कमेटी उन्हनि जेका पंहिंजी रिपोर्ट ठाही त उनखे रद्द कयो आहे। उनखे PP जे जनरल सेक्रेटरी चयो आहे त इहा सिंध हुकूमत ख़िलाफ़ु साज़िश आहे। कहिड़ी साज़िश जी तरफ़ इशारो कयो वियो आहे? साज़िश इन जी तरफ़ त
पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सरकार जेको आहे इज़ीली कमु न करे सघे, अमन अमान ख़राबु हुजे ऐं उन में थी सघे थो को अहिड़ी के आहिनि ॿियूं धुरियूं उहे इहे चाहींदियूं हुजनि, उहे त हाणे तव्हांखे बि ख़बर आहे त उन में खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मतिलबु ख़ासि तौर ते पॉलिटिकल कंप्रोमाइज़ करणा बि पिया आहिनि, करणा बि पवंदा आहिनि ऐं उन जे करे उहो हिकिड़ी आहे जेकी असल में हिते जेकी आहे न, मां इहा ॻाल्हि कयां थो त जेकी बि गवर्नमेंट हुजे उनखे बाक़ाइदे फ्री हैंड ॾिनो वञे त तव्हां पाण ॾिसो त उहा काफ़ी बहितर कंदी। बाक़ी हाणे मामलात में इंटरफेरेंस थींदी ऐं उन में मामलात में विच में मुदाख़लत थींदी त पोइ उन में मां नथो सम्झां त कहिड़ो बि तव्हां सुठी गवर्नमेंट आयो आनियो कुझु बि आनियो उनखे जेकॾहिं फ्री हैंड न हूंदो त पोइ उहा डिलीवर बि सही न करे सघंदी। डॉक्टर साहब जेको आहे कराची में अमन अमान जे हवाले सां सियासी पार्टियूं केतिरे हद ताईं इन जूं ज़िम्मेदार आहिनि? ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कयां त सियासी पार्टियूं जेके हितां जूं स्टेक होल्डर आहिनि उहे उन्हनि माण्हुनि खां वोट वठी अचनि थियूं, मैंडेट वठी अचनि थियूं ऐं उन्हनि जी त ज़िम्मेवारी थिए थी। चलो ठीकु आहे, कोई अहिड़ी पार्टी न आहे जेकी चए थी त असां इन में इन्वॉल्व आहियूं। पार्टियूं ईअं चवनि थियूं, कोई बि पार्टी कोई न मञींदी त को असांजी का विंग आहे, का ॻाल्हि आहे, पर ॻाल्हि इहा त जंहिं माण्हुनि खे हिते मैंडेट आहे, मूंखे जेकॾहिं पंहिंजे इलाइक़े में मैंडेट आहे, मुंहिंजे इलाइक़े जी मूंखे त ख़बर आहे न त कहिड़ो माण्हू सही आहे, कहिड़ो ग़लति आहे ऐं कहिड़ो क्रिमिनल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहे या छा थी सघे थो। जेको हितां लोकल माण्हू मां उतां जो ॼाणे सघां थो, हितां कराची जी मूंखे सूरत हाल जेतिरी ख़बर न हूंदी। हे सभु इन ॻाल्हि खे ॾिसनि ऐं सभु जंहिंखे मैंडेट ॾिए थो अवाम पंहिंजे इलाइक़नि में सही तरीक़े सां उहा निशानदेही करनि त बिल्कुलु सियासी पार्टियूं जेकॾहिं चाहिनि त अमन अमान थी सघे थो। अच्छा, पोइ गवर्नमेंट में बि अमन अमान जे हवाले सां APC घुराई वई सभिनी सियासी पार्टियुनि जी, पर अमन अमान जो मसइलो हल न थी सघियो हो। तव्हां सम्झो था ॿीहर सभिनी पार्टियुनि खे मुतहिद थी इन ते गॾु थियण जी ज़रूरत आहे? बिल्कुलु मुतहिद थी करे गॾु थियण जी ज़रूरत आहे। मतिलबु ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं मसइलो हल नथो थिए त इन जो मक़सदु इहो न आहे त असां वरी जेका मामलात खे छॾे ॾियूं, वरी ॿीहर कोशिशि कजे, टीहर कोशिशि कजे त ज़रूरु। तव्हां पाण हाणे ॾिसो अहिड़ी सूरत हाल आहे त अमरीका तालिबान सां विढ़ी आहे सभु, हाणे उहा अमरीका उन्हनि सां बि ॻाल्हाइण जे लाइ तयारु आहे। मां त इअं चवां थो त जेके बि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, ॿिया टियां जेके बि इवन जेके होॾे ॾोह करनि था हुन में अंदरूने सिंध, त उहे माण्हुनि जेके बि उहो सॼो हिकिड़ो उनजो वर्कआउट करे उन्हनि खे ॾिसजे त जेके अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए ऐं हिते सभु पार्टियूं गॾिजी करे जेकॾहिं को फ़ैसिलो करनि त काफ़ी बहितरु कार्रवाई थियणु घुरिजे। कार्रवाई कजे, तव्हां बि चओ था, पर कार्रवाई थिए कोन थी। कार्रवाई करणु कंहिंजी ज़िम्मेदारी आहे? गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे? गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे, बिल्कुलु उन जी ज़िम्मेदारी आहे। ज़िम्मेदारी उनखे मतिलबु पूरी करणु खपे ऐं गवर्नमेंट का बि कई तौर ते ईअं न चाहींदी आहे त असांजी गवर्नमेंट जे दौरान को ख़ुदा न ख़ास्ता सूरत हाल ख़राबु हुजे, पर कॾहिं कॾहिं अहिड़ी सूरत हाल हूंदी आहे जो माना उनखे कुझु अहिड़ा मसइला अची वेंदा आहिनि जो माना उन में तव्हां पाण ॾिसो त उन में उन्हनि खे कंप्रोमाइज़ करणा पवंदा आहिनि। मां ईअं चवां थो अमन अमान जे मामले में कंप्रोमाइज़ कीअं थो करे सघे? कंप्रोमाइज़ इहो त हाणे पार्टियूं इहे सभु असेंबली में वेठियूं, सभु इहे तव्हां सुप्रीम कोर्ट बि इहा ॻाल्हि कई त उन में उन्हनि विदाउट माना डिस्क्रिमिनेशन इन शइ में कतई तौर ते कंहिं बि क़िस्म जी का बि जेको आहे स्पेयर न कयो वञे। ॿी ॻाल्हि इहा आहे, मां हिकिड़ी तव्हांखे ॿी ॿुधायां त गवर्नमेंट काफ़ी स्टेप वरिता बि आहिनि, गवर्नमेंट माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। उहे जॾहिं कोर्टनि में वञनि था तव्हां बिलीव कयो, तव्हांखे मां पाण जेको आहे तव्हांखे पंहिंजा ज़ाती तौर ते असां काफ़ी जेको आहे इन कोर्टनि में वेंदा आहियूं, सियासी माण्हू आहियूं, पॉलिटिकल केसिस थींदा आहिनि त अलाए केॾा वॾा मतिलबु दहशतगर्द उहे मिंट में उन्हनि जी माना ज़मानत थी वञे थी ऐं उन्हनि खे वॾो रिलीफ मिले थो। ऐं कोर्टनि खे बि इहो सोचणु खपे त इहा जेकी सूरत हाल असां कयूं था, अॻे ईअं हूंदो, असां जॾहिं 93 में मां सियासत में आयुमि त जेको बि को केस थींदो पुलिस खां माना जल्दी में माना चवंदा त जल्दी कयो, हाणे हिते ई असांजी जान छॾायो, माण्हू उते लोकल माण्हू ईअं चवंदा। हाणे उन्हनि जी डिमांड इहा हूंदी आहे त महिरबानी कयो जल्दी चालान करायो। डॉक्टर साहब, जेकॾहिं तव्हां कोर्टनि जी ॻाल्हि कयो था त कोर्ट जेके जेलनि में असां जेका सूरत हाल आहे, कैदी आहिनि जॾहिं कोर्ट में अचनि था त उहे कैदी आहिनि उतां फ़रार कराया वञनि था। ताज़ो तव्हां ख़ासि अदालत मां ॾिसो, दहशतगर्दी जे इल्ज़ाम में ठाहियल कैदियुनि खे फ़रार करायो वियो। इहा कंहिंजी ज़िम्मेदारी, इहा कंहिंजी कोताही हुई? छा इहा पुलिस जी कोताही कोन हुई? ऐं जेल में केतिरा ई मोबाइल फ़ोन जॾहिं ऑपरेशन कयो वञे थो, केतिरा ई हथियार, केतिरा ई मोबाइल फ़ोन अचनि था जेके इन से ज़ब्त थियनि था, इहो सभु कंहिंजे अंडर में थो थिए, कंहिंजी ज़िम्मेदारी थी थिए? मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां अर्ज़ु ॿुधायां तव्हांखे त जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि
उन में जेके बि स्टेक होल्डर आहिनि सभिनी खे ऑन बोर्ड वठी करे इवन जेके आहिनि माना जजिस आहिनि उहे सरकार इहे सभु जेके बि माना हिते इदारा आहिनि उन्हनि सभिनी जो पाण में जेतिरे ताईं कोऑर्डिनेशन न हूंदो तव्हां हाणे ताज़ो पाण तव्हां ॿुधो हूंदो टीवी ते त हाणे हिन जेको असांजो आहे पंहिंजो इंटीरियर मिनिस्टर उन इहा ॻाल्हि कई त कोटिया में वॾे में वॾो मसइलो इहो आहे त जेके इदारा आहिनि उहे पाण में उन्हनि जी कोऑर्डिनेशन न आहे पाण में कॉम्पिटिशन आहे त हाणे मिसाल जेको आहे हुकूमत सिंध हाई कोर्ट ऐं उन सां गॾोगॾु ॿिया इदारा जेके आहिनि हिक ॿिए जे ख़िलाफ़ हूंदा उहे पाण हिकिड़े पेज ते न हूंदा इहो कम त रियासत जो आहे न रियासत जी ज़िम्मेदारी रियासत जी ज़िम्मेदारी आहे बिल्कुल उन जी ज़िम्मेदारी आहे त नज़र मां इहा ई ॻाल्हि कयां थो त इन्हनि सभिनी खे माना ऑन बोर्ड वठी करे इवन जेको आहे उन्हनि सां अहिड़ो को निज़ाम हुजे अहिड़ो सिस्टम हुजे त जेको आहे जुडिशरी सां बि जेको आहे उन्हनि खे उहे सही तरीक़े सां उन्हनि खे बि इहा अवेयरनेस हुजे त हिन जी केसिस जी केतिरी नोयत आहे छा ॻाल्हि आहे उन में ॿियूं अहिड़ियूं कोर्टियूं जेके आहिनि जुडिशरी मां त माण्हू फरार कराया वञनि था न तव्हां ॾिसो त अदालत जे अहाते मां माण्हू फरार थी था वञनि हिकु अधु ॿ केस ईअं थिया पर हाणे आख़िर निज़ाम हले थो अहिड़ी ॻाल्हि कोन्हे पर निज़ाम हले थो माना कमज़ोर आहे जीअं आहे उन में कोताहियूं आहिनि हले थो पर उन खे बहितर करण जी ज़रूरत आहे अच्छा कराची में जेके गैर धारिया आहिनि जेके धारिया अची आबाद थिया आहिनि उन्हनि जी रजिस्ट्रेशन जेको अमल आहे या उन्हनि जी आबादगारी कराची में बदमनी जो वॾो सबबु बणियल आहे या सिंध हुकूमत उन्हनि जी रजिस्ट्रेशन जो या उन्हनि खे वापसि करण जे लाइ हवाले सां का अहिड़ी हिकमत अमली जोड़ी आहे वॾो ज़ुल्म त इहो आहे न तव्हां पाण ॾिसो त जेको आहे केॾी वॾी सरहद आहे उन्हनि जी अफ़गानिस्तान जी अलाए घणियूं उन में जेके आहिनि सवनि जी तादाद में माना माण्हू अची वञी सघे थो हिते त असां त पूरी दुनिया में वञूं था ॿियनि मुल्कनि में उते एतिरी चेक एंड बैलेंस आहे हिते कोई चेक एंड बैलेंस न आहे सिर्फ़ु कराची में न पर पूरे पाकिस्तान में तव्हां पाण ॾिठो हाणे जेकी आहे इहा कमीशन जेकी रिपोर्ट ॾिनी उन में बि सॼो उन्हनि क्लियर कयो त उन में असांजियूं कोताहियूं आहिनि कमज़ोरियूं आहिनि जेको असामा वारी जेकी हुई उन कमीशन जी तव्हां रिपोर्ट पढ़ो त उन में बिल्कुलु सभिनी शयुनि खे दुरुस्त करण जी ज़रूरत आहे पर दुरुस्त थिए नथो उनखे दुरुस्त कयो वञे सभु जेके आहिनि ऑन बोर्ड थियनि सभु गॾिजी करे उनखे दुरुस्त करनि पर हिन वक़्तु तव्हांजी गवर्नमेंट आहे तव्हां अकेला वेठा आहियो हुकूमत में त तव्हांजी ज़िम्मेदारी आहे हिन वक़्तु इंशाअल्लाह ताला असां इहो पूरी कोशिशि कंदासीं ज़ाहिर हाणे असेंबली में बि मां आहियां ऐं मुख़्तलिफ़ फोरम ते असांजी मीटिंग्स बि थींदियूं ऐं इंशाअल्लाह ताला हिन में असां पूरी कोशिशि कंदासीं त हिन जेतिरो बि टाइम पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे सिंध में त अमन अमान बि बहाल थिए कराची में बि बहितरी अचे इंशाअल्लाह ताला असां पूरी कोशिशि ॾियारी जो मसइलो हिन वक़्तु ताईं हल न थी सघियो आहे त सॼे कराची में अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे केतिरा ई माण्हू लॾ पलाण करे पिया वञनि ऐं केतिरा ई माण्हू मरनि था केतिरा ई माण्हू पंहिंजा घर ॿार छॾे हलिया विया आहिनि इन मसइले ते सिंध हुकूमत हिन वक़्तु ताईं संजीदगी सां के बि उपा न वरिता आहिनि संजीदगी सां उन में उपा त वरिता आहिनि उन्हनि थोरो उन सां ॻाल्हायो बि आहे कोशिशि बि करनि था ऐं इंशाअल्लाह ताला उन में पर कुझु वक़्त जी ठापुर खां पोइ ॿीहर वरी साॻी सूरत हाल थी वञे हा सूरत हाल वाक़ई साॻी थिए थी पर उन में हुकूमत इंशाअल्लाह ताला पूरी कोशिशि कंदी त उन खे बहितर कयो वञे जेतिरो उन जा वसाइल आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला उन में मां सम्झां थो त हुकूमत उन में वॾे में वॾो जेको मसइलो हिते ख़ासि करे जेको आहे उहो इकनॉमिकल मसइलो बि आहे रोज़गार जो बि मसइलो आहे त उन में क्राइम में माण्हू अचनि था पोइ उन खां पोइ वरी जेको आहे हिते कराची जी जेकी आहे न पुराणो जेको हिते बतो सिस्टम आहे वरी जेको आहे हिकिड़े ग्रुप खां ॿियो ग्रुप टियों ग्रुप तयारु थिए थो इन सभिनी खे जेकॾहिं माण्हू सख़्ती सां तव्हां पाण ॾिसो श्रीलंका में केॾो तमिलनाडु केॾो ख़तरनाक जेको आहे किथे किथे अची हमला कंदा कहिड़ी सूरत हाली आख़िर हली उहे आख़िर ख़तमु थियो हिते बि इंशाअल्लाह ताला इहे मुसलसल जेकॾहिं माना हिकिड़ी कंटिन्यूटी रही ऐं जेकॾहिं को बि माण्हू जेकॾहिं का गवर्नमेंट या का फेल वेंदी वरी ॿीहर इलेक्शन में वेंदी का ॿी सुठी गवर्नमेंट ईंदी आख़िर इंशाअल्लाह ताला बहितरी ईंदी बहितरी जल्दी अचणु न माण्हू न मरनि बहितरी जल्दी अचणु खपे उन में ॿी गवर्नमेंट जे अचण त ही गवर्नमेंट कुझु न करे सघंदी न कंदी ज़ाहिर आहे न कंदी त पोइ माण्हू बि त ॾिसनि था त माण्हुनि जी कारकर्दगी हुकूमत जी ॾिसनि था पोइ उन खे ॾिसी करे पोइ वोट कंदा डॉक्टर साहब जेकॾहिं कराची खां हटी करे सिंध जे ॿियनि शहरनि जी ॻाल्हि कजे त उते बि अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे रोज़ माण्हू अगवा था थियनि सिंध जे ॿहिराड़ी वारनि
इलाइक़नि मां माण्हुनि खां भुंग जे एवज़ उन्हनि खे अगवा कयो वञे थो, माण्हू क़बीलाई तकरारनि ते माण्हुनि जो जेको आहे सो क़तल थिए थो, उते बि इलाइक़ा नोगो एरियाज़ बणियल आहिनि, 2-2 ॾींहं 3-3 ॾींहं जेके आहिनि से माण्हू हिक ॿिए जे इलाइक़नि में वञी नथा सघनि, आम माण्हुनि जी ज़िंदगी ॼण महदूद थींदी थी वञे, इनखे बि सिंध हुकूमत कंट्रोल न करे सघी आहे छा? इहो बि एॾो वॾो इशू आहे? न न, इहो एॾो वॾो इशू न आहे, इहो त बिल्कुलु मां सम्झां थो त इहो विदिन मंथ जेको आहे इहो इशू छो न हल थी सघिया आहिनि इहे मसाला बि? हाणे गवर्नमेंट पहिरियों विच में केयरटेकर गवर्नमेंट हुई, उन खां पहिरियों त अंदरूनी सिंध काफ़ी बहितर सूरत हाल हुई, ऐं उन खां पोइ वरी केयरटेकर वरी इलेक्शन, वरी हाणे नई गवर्नमेंट आई आहे, उन में ज़रूरु उन खे इंशाअल्लाह ताला एक्शन खणंदा। इहे मसइला नई गवर्नमेंट में या केयरटेकर हुकूमत जा कोन्हनि, इहे मसइला बि केतिरनि ई सालनि खां हलंदा, सॼी सिंध में जेका असां इन बदमनी जे पहिरियों बहितर हुयो, मां तव्हां ॿुधायां, असां अंदरूनी सिंध में अचूं वञूं था, पहिरियों बहितर हो, केयरटेकर सेटअप में काफ़ी जेको आहे बिगड़ी वियो, ऐं हाणे उन खे वरी बहितर करण जे लाइ चीफ मिनिस्टर साहब उपाउ वठे पियो। छा पोयनि 5 सालनि में सिंध जे नंढनि शहरनि मां या ॿेराड़ी वारनि इलाइक़नि में को माण्हू अगवा न थींदो, को माण्हू क़तल न थींदो, के बि क़बीलाई जेके आहिनि से झगड़ा तकरार कोन? कोशिशि त असांजी इहा हूंदी त ख़ुदा करे कोई न थिए, ऐं कोशिशि तव्हां चओ था केयरटेकर हुकूमत में थिया इहे सभु मामला? न, मां चवां थो केयरटेकर में इन शइ जो रेशियो वधी वियो तमामु घणो, पहिरियों बहितर हुयो जॾहिं पोइ सरकार हुई, केयरटेकर में वधी वियो, हाणे वरी स्टेब्लिश नई गवर्नमेंट आई आहे, उहा ज़ाहिर आहे उनखे टाइम लॻंदो, वरी पूरो सूबे में विच में वरी जेके आहिनि इहे इलेक्शन कमीशन ॿिया 3 इहे सभु SP ॿिया 3 सभु तब्दील करे छॾिया, हाणे जेकी पंहिंजी टीम आनींदो, जेको चीफ मिनिस्टर आहे पंहिंजी टीम आनींदो, त वरी उन्हनि खां ज़ाहिर आहे सुवाल जवाब बि पुछंदो, ऐं कंट्रोल उन जी ज़िम्मेवारी आहे, ऐं उन जी ज़िम्मेवारी पूरी बि कंदो। इहा टीम कॾहिं ठहंदी, कॾहिं उन्हनि खां पुछा हले पियो कमु, हाणे जल्दी विदिन। डॉक्टर साहब, जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था पुलिस ऐं रेंजर्स जे, तव्हां चओ था फ्री हैंड, छा पुलिस ऐं रेंजर्स खे एॾो फ्री हैंड ॾिनो वियो आहे? गुज़िरियल 2-3 ॾींहंनि में तव्हां ॾिसो, कल्ह बि कराची में रेंजर्स जेको आहे सो हिकिड़े ग़रीब टैक्सी ड्राइवर खे मारे छॾियो, हैदराबाद जे गुल सेंटर वारे इलाइक़े में पुलिस जेको आहे सो हिकु शख़्स खे फोरू ॼाणाए गिरफ़्तार कयो, 2 खे मारे छॾियो, नवाबशाह में पुलिस जेको आहे सो 5 जेके आहिनि माण्हुनि खे मुबैना धाड़ेल ॼाणाए 3 खे मारे छॾियो, जॾहिं त इन्हनि जा फ़ोटू बि जेके आहिनि से इन्हनि वाक़ियनि में मुजरिमनि जा जेके आहिनि से अख़बारनि में छपिया, जिन खे सही हालत में गिरफ़्तार कयो वियो, पोइ उन्हनि खे जेको आहे सो मुक़ाबिलो ॼाणाए या त ज़ख़्मी शो करायो वियो या उन्हनि खे मारायो वियो, छा इन्हनि ते बि सिंध हुकूमत जी नज़र कोन्हे का? बिल्कुलु नज़र सिंध हुकूमत सां, पाण पोइ हुकूमत में असांजे मुंहिंजे इलाइक़े में 2 वाक़िया थिया, जेके बि माण्हुनि पुलिस वारनि अहिड़ी हरकत कई उन्हनि ते केस दाख़िल थिया, नौकरियूं वयूं, आख़िर जेको आहे पंहिंजो जेलनि ताईं विया, ईअं न आहे। बाक़ी रहियो सुवाल इहो त तव्हांखे पाण ख़बर आहे त जॾहिं माना का बि सरकार हूंदी आहे, पाण उन ते घणो कंट्रोल रखंदी आहे, त पुलिस ॿिया 3 सिविल सोसाइटी ईअं चवंदी आहे त हिननि खे पुलिस खे रेंजर्स खे हुकूमत फ्री हैंड नथी ॾे, ऐं जेकॾहिं फ्री हुकूमत फ्री हैंड ॾियण इहो मतिलबु त न आहे न डॉक्टर साहब जो, जेकॾहिं शहरनि में दहशतगर्दी आहे, बताखोरी आहे, उहे अवाम जो जीअण जंजाल करे छॾनि, वरी हिते जेके आहिनि से कानून लागू कंदड़ इदारा जेके अवाम खे तहफ़ुज़ ॾियण वारा हुजनि, उहे अवाम खे सरेआम गोलियूं हणी माण्हुनि खे गिनींदा मारींदा वतन, छा इहो फ्री हैंड? न, उहा ई ॻाल्हि मां तव्हांखे इहा अर्ज़ु कयां थो त इहो फ्री हैंड त जेको आहे पंहिंजो इहो क़तई तौर ते इहो न हुजणु खपे, असां इन ॾींदासीं बि कोन, बाक़ी मक़सदु इहो आहे त उहे ईअं चवंदा आहिनि, पर उन जो तव्हां पाण ई ॿुधायो था त उन्हनि केॾो मिसयूज़ कयो आहे, जंहिं बि कयो आहे अहिड़े क़िस्म जी, त इंशाअल्लाह ताला उन जे ख़िलाफ़ु बिल्कुलु कार्रवाई थींदी, ऐं उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं उन जी गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे, ऐं इहो बाक़ाइदे उहो उन जो हिकिड़ो मिसाल ठहे त ॿाहिरां ते कोई बि अहिड़े क़िस्म जी हरकत न करे। इन खां अॻु में बि अहिड़ा कई मुक़ाबला थींदा रहिया आहिनि जिन ते हिन वक़्त ताईं का बि इन्वेस्टिगेशन न थी सघी आहे या पुलिस वारनि खे सज़ाऊं न अची सघियूं आहिनि, इवन जो हाणे रेंजर्स बि जेको आहे सो उन जा बि इन कूड़ा मुक़ाबला जेके आहिनि इन तरह रिपोर्ट थींदा रहनि था, छो हिन वक़्त ताईं तफ़्तीश न थी सघी आहे, छो सज़ा न मिली सघी आहे? पाण ॾिठो हिते शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क में हिकिड़ो ईअं वाक़ियो थियो, उहे रेंजर्स वारनि सभिनी ते उन ते कार्रवाई थी, सज़ा आई, ऐं सज़ाऊं अचनि थियूं, इहा काफ़ी केसिस में अचनि थियूं, ऐं जेके बि प्रूफ थींदा इंशाअल्लाह ताला उन्हनि खे सिंध गवर्नमेंट बिल्कुलु क़तई तौर ते स्पेयर न कंदी, जंहिं बि अहिड़े क़िस्म जी हरकत कई आहे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कंदी। वॾी महिरबानी अवां जी, तव्हां टाइम कढी प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तम थो थिए, ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह वाहिद।